सिंध तालीम के ॾियारे के हवाले से सिविल सोसाइटी जिस्कम की तरफा मजीद कीरो स्टाफ का हाई स्कूल और प्राइमरी स्कूल ताईं रैली कढी उस्तादन के गुलन जा तोहफ़ा पेश किया विया कि तालीम की बेहतरी भलाई लाइ गडियल किरदार अदा करने जो वचन कयो वियो। उन मौके ते ज़िले काउंसिल मेंबर राजा इरशाद कीरियो, जिस्कम अगवान गौसल कीरियो, पीपी यूथ के अगवान इमरान अली कीरियो, सिकंदर बी कीरियो, शाजिब कीरियो, नूर हसन कासकेली, अली गोलम भुट्टो, फराज कीरियो, फ़हीम कीरियो, वसीम लाखो, अख्तियार अली कीरियो, शरफदीन कीरियो, मुख्तियार लाखो, सोशल वर्कर दिलदार चांडियो, कईम लाखो ए ॿिया नौजवान शरीक अगवान खिताब कंदे। अॼु 8 जनवरी हवाले सां जेको तालीम जो दिहाड़े हवाले सां प्रोग्राम कया पिया वञनि। असां बि पंहिंजे ॻोठ मजीद कीरे में पंहिंजे सिविल सोसाइटी जे दोस्तनि सां गॾु पंहिंजे इन स्कूलनि में आया आहियूं ऐं इन्हनि उस्तादनि खे ट्रिब्यूट पेश करणु, उन्हनि खे गुल पेश करणु त जीअं त असांजे ॿारनि जा जेके मतिलबु फ्यूचर मुस्तक़बिल सॼो उस्ताद ई संभालींदा त उन्हनि खे वरी बि असां अॼु पेश कंदासूं त तालीम ते ध्यानु ॾियो। असांजो जहिड़ो वस ऐं वतार हूंदो असां स्कूलनि जे मालिकी में या उन्हनि जे कमकार में बिल्कुलु अॻे जा वरी बि हेल्प कंदा रहंदासूं। 8 जनवरी जो मक़सदु आहे त पंहिंजे स्कूलनि जी मालिकी करणु। असां पंहिंजे वित वसार पंहिंजे हाल सारो तइलीमी इदारनि सां उस्तादनि सां गॾु हूंदा आहियूं। लास्ट ईयर वांगुरु हिन साल बि असीं गुलनि जा 8 जनवरी ते गुलनि जा तोहफ़ा खणी पंहिंजे उस्तादनि खे गुलनि जा तोहफ़ा ॾियण आयासीं। असां हिननि मां उमेदु रखूं था त हीअ पंहिंजे जेको हिननि जो पेशो आहे पोइते वांगुरु जीअं पंहिंजे पेशे सां सचा रहिया आहिनि, अॻिते बि पंहिंजे पेशे सां हमेशह सचा रहंदा। असांजे दिलि मुंहिंजी कुतुब खानो वतन मुंहिंजो किताबनि में दफ़न थींदसि वर्क थींदा कफ़न मुंहिंजो। अॼु असां गुल खणी, अॼु गुलाब जा गुल खणी असां उस्तादनि जे लाइ आया आहियूं। अॼु 8 जनवरी जंहिंखे तइलीम जो ॾियारो सॼो वेंदो आहे, तइलीम जो ॾियारो। प्रीवियस साल जीअं हिन साल बि असां आया आहियूं गुल खणी उस्तादनि खे उन्हनि जी वर्खां पेश करणु। त हिकिड़ा गुल उहे गुल जेके गुल जिन जी ख़ुशबू घड़ी खनि जे लाइ हूंदी आहे, हिकिड़ा गुल उहे गुल जिन जी ताक़त, जिन जो पावर असांखे दुनिया में बदिलाए सघे। सिंध जी तइलीम खे जेको हथ वठी तबाह कयो वियो आहे उनखे ख़ुदारा हिननि नंढनि ॿारनि खे ॾिसी करे उनखे बचाए मान मिले थो त इहो मान में फ़र्क़ु न अचे, वाधारो भले अचे पर फ़र्क़ु न अचे। उहो तॾहिं ईंदो जॾहिं असां पंहिंजी तालीम जो मयार भलो कंदासीं। जे तालीम जो मयार ज़ाहिर ॻाल्हि आहे, जीअं कुझु सहूलियतनि जे करे जीअं माण्हू चवनि था सहूलियतूं अॼु आहिनि, अॼु न आहिनि त सुभाणे इनशाला उहे बि असां कुझु ॻोठाणनि जे सहकार सां, ॻोठाणनि जी मदद सां कुझु सहूलियतूं अवेलेबल कयूं न, इनशाला अॻिते इन फ्यूचर उहे थी वेंदियूं। पर कोशिशि कंदासीं त तालीम जो मयार बहितर खां बहितरीन ॾे वञे पर पोइते न अचे। मां इहो ई मैसेज ॾियणु चाहींदुसि त टीचरनि सां गॾु पंहिंजे वालदेन खे बि इहो फ़र्ज़ु थो थिए त टीचर त हिते हिननि खे पढ़ाईंदा, पर जेकॾहिं उन्हनि खे उहो घर जो कमु या होमवर्क मिले त उहे पंहिंजे घर में ई उन्हनि खे करायो वञे त बहितर आहे। उन खां वधीक उते जेकॾहिं होमवर्क कराईंदा त सुबुह हिते बि माना उन्हनि खे पढ़ाई में स्लो